अस्सलाम वालेकुम दोस्तों। GSN दोस्तों, लारकाणे जी बख़्तावर उमराणी, लारकाणे जी बख़्तावर 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 उमराणी ज़िंदगीअ जी जंग हाराए वेठी। ग़रीब पोरियत खमीसो ख़ान उमराणीअ जी नींगरी, छेड़ा मेड़े घर जो गुज़र सफ़र कंदड़ ऐं कहोल खे पालींदड़ नींगरी बख़्तावर उमराणी लारकाणे जे मेयर लारकाणो एडवोकेट अनवर ख़ान लोहर जे घर जे भरिसां OPF कॉलोनी में खुलियल गटर में किरी पई। 4 कलाक इंतिज़ामिया ज़ाहिर न थी। 4 कलाकनि खां पोइ दाहुन कूकुन मीडिया ते वठसठ खां पोइ इंतिज़ामिया खे को होश आयो, जागी पहुती ऐं नींगरीअ खे रेस्क्यू कयो। तेसिताईं नींगरीअ जी हालति सफ़ा बेहाल थी वई ऐं मर्डिंग थी वई, जेका लारकाणे एमरजेंसी में खणी पहुता, लारकाणे अस्पताल शोबाए हादसात में। उन खां पोइ नींगरी उते बची न सघी ऐं गुज़ारे वई। नालो नींगरी जो बख़्तावर हुयो। बख़्तावर जेका हुकुमराननि सां मोहबत जे नाले ते मां सम्झां थो वालदेन खमीसो ख़ान उमराणी ऐं उन जी घरवारीअ ग़रीब नालो रखियो नींगरीअ जो, ऐं उहा नींगरी बख़्तावर लारकाणे जे लारकाणो जेको भुटनि जो शहर सॾियो वेंदो आहे, सिंध जो पंहिंजो सियासी क़िबलो चवंदड़ पीपलनि जो सियासी क़िबलो सॾजंदड़ लारकाणे में मेयर लारकाणो, पीपलो मेयर लारकाणो अनवर लोहर जे घर जे भरिसां खुलियल गटर में नींगरी किरी पई। मां इहो हरर तॾहिं थो वरजायां इहा ॻाल्हि तॾहिं थो वरजायां त माण्हुनि खे ख़बर पवे त असांजे माण्हुनि जी शख़्सियत परस्तीअ ते मोहबतूं ऐं असांखे जानवरनि खां घटि अहमियत ॾींदड़ असांजा हुकुमरान, ऐं असां पोइ बि उन्हनि जे पुठियां जीए कंदा था वञूं। नींगरी जो चाचो मीडिया सां ॻाल्हाईंदे चवे थो त लारकाणो जिनाबाग खां वठी पूरे लारकाणे में गटर खुलियल आहिनि, गटरनि जा ढक कोन्हनि। उहो लारकाणो जंहिंखे पीपला ज़रदारी लीग जी माफ़िया जा कारिंदा पंहिंजो सियासी क़िबलो चवंदा रहिया आहिनि, उन लारकाणे जी इहा हालति आहे ऐं नींगरी गटर में खुलियल में किरी आहे। 4 कलाकनि खां पोइ दाहूं कूकू मीडिया ते वठसठ खां पोइ इंतिज़ामिया पहुती आहे। उन लारकाणे जो मेयर जेको आहे एडवोकेट अनवर लोहर, उहो लारकाणे जी बजट जे पैसनि मां तफ़रीह करण लाइ बैरून मुल्क वियल आहे। 4 वज़ीरनि ऐं पंहिंजो भुट्टो जो शहर सॾजंदड़ लारकाणो बेहसीअ जी इंतिज़ामिया बेहसीअ जी हद कई। नींगरी पंहिंजो ज़िंदगीअ जो जंग हाराए वेठी ऐं लारकाणो कुझु बि न करे सघियो। असांजा माण्हू इन खुमार मां, इन निंड मां, इन बेहोशीअ मां अलाए कॾहिं उथंदा ऐं उथी उन्हनि खे उथण खां पोइ हू सम्झंदा त असां आज़ादु माण्हू आहियूं, असां आज़ादु रूह आहियूं। जेसिताईं असां आज़ादीअ सां फ़ैसिला न कंदासीं, जेसिताईं असीं आज़ादीअ सां न सोचींदासीं न लोचींदासीं, तेसिताईं असां पंहिंजे बच्चनि जा लाश खणंदा रहंदासीं। कॾहिं खुलियल गटर जे में ॿुॾी मरी वेंदा असांजा बचड़ा, या कॾहिं माना असांजा लाश गाॾनि ते ऐं पंहिंजो साइकिलुनि ते ऐं मोटर साइकिलुनि ते खॼंदा। कॾहिं असां पंहिंजे प्यारनि खे ॻोल्हींदे बि न लभे सघंदासीं। ख़ुदारा हाणे असांखे सोचणो पवंदो त असांखे छा करणु घुरिजे। ऐं ही बख़्तावर उमराणी
असां लाइ ग़म जो हिकु वधीक पहाड़ बणिजी ऐं पंहिंजे मालिक हक़ीक़ीअ सां पहुची। मां सम्झां थो असांजे लाइ असांजे सोचण लाइ इहो इहो लम्हो काफ़ी आहे। बाक़ी न सोचण वारे लाइ त उहा ई ज़िंदगी आहे जेको हिकु जानवर गुज़ारे थो।